नाज़रीन, गोलार्चे में ख़ानगी बैंक जी इंतज़ामिया पारां भत्तो घुरण सबब एहसास किफ़ालत सेंटर के एजेंटन पारां एहतिजाज किया वियो है। हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है नासिर अंजुम। जी नासिर। जी बिल्कुल, हिन वक्त आम मौजूद आहियां टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन गोलार्ची में। अवी जिते ॾिसो पिया ही HBL कनेक्ट जा जेके फ्रेंचाइज़ी आहिनि उहे आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त HBL जे फ्रेंचाइज़ जो जेको ज़ोनल मैनेजर आहे उनजे पारां जेको आहे मुबैना तौरु 12,000 रुपया फ़ी डिवाइस खां जेको आहे भत्तो घुरियो पियो वञे। जंहिंखां पोइ भत्ते जेको फ्रेंचाइज़ जी तरफ़ां जेको भत्ते घुरण खां पोइ हिननि एहतिजाजनि तौरु जेको आहे उहो कमु बंदि करे छॾियो आहे। हिननि जो चवणु आहे त फ्रेंचाइज़ जे तरफ़ां हिननि जो जेके डिवाइस आहिनि उहे बि बंदि कया विया आहिनि। हिननि मूंसां गॾु हींअर जेके एहसास किफ़ालत सेंटर में जेके गुज़िरियल 10 ॾींहंनि खां जेके ड्यूटी ॾेई रहिया हुआ डिवाइस होल्डर, उन्हनि अॼु कमु बंदि करे छॾियो आहे। जंहिं सबबु जेको आहे हुते सवनि जी तादाद में जेके औरतूं आहिनि उहे परेशान आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हायूं। HBL इंतज़ामिया तरफ़ां असां ही डिवाइस तव्हां ॾिसो पिया, हिन डिवाइस जो असीं डिपॉज़िट 2 लख रुपया HBL वारनि खे ॾेई वेठा आहियूं ऐं उनखां पोइ असांखे राइट्स मिलिया आहिनि त ऐं ॿी एहसास कफ़ालत जा वञी पैसा कढियो। ऐं इन खां अलावा HBL वारा असां जॾहिं दुकाननि ते कमु कंदा हुआसीं तॾहिं हर महीने असांखां बंडल जी सूरत में हर महीने 12,000 रुपया भत्तो वठंदा हुआ। असां उन्हनि खे भत्तो ॾींदा हुआसीं, असांजो कमु हलंदो हो। पर हींअर जॾहिं असां रज़ाकारना तौरु कमु शुरू कयो त असां इहो बंडल ॾियणु इन्हनि खे बंदि करे छॾियो। इन्हनि जो मुतालबो आहे त हर छंछरु ऐं आचर ते असांखे 2500 रुपया बंडल ॾियो त असांजो कंपनी जी इहा डिमांड आहे। पर असां उन्हनि खां इहो ई जवाबु ॾिनो त असां हीअं रज़ाकारना तौरु कमु करियूं पिया, असीं बंडल कोन ॾींदासीं, असीं कमु रज़ाकारना तौरु कंदासीं, बंडल कोन ॾींदा। असां तव्हांखे डिपॉज़िट पहिरीं 2 लख ॾेई चुका आहियूं। पर जॾहिं असां इन शइ खां इनकार कयो त अॼु हिननि असांजो डिवाइस ब्लॉक करे छॾियो, असांजो लोकेशन आउट करे छॾियो, असां कमु न करे सघिया आहियूं। असां सुबुह खां वठी 2-3 कलाक सेंटर ते वेठा हुआसीं, उते औरतुनि जो जाम रश हो, मर्द बि जाम गॾु थिया। पर असां एहतिजाजनि दांह खणी असां हिते प्रेस क्लब ते पहुता आहियूं ऐं असां इहो ई मुतालबो था करियूं असांजो डिवाइस खोलायो वञे ऐं HBL इंतज़ामिया खे इन शइ इंतज़ामिया ख़िलाफ़ इन शइ जी नोटिस वठी वञे। अव्हां जे तरफ़ां छा कटौती कंदा हुआ या अव्हां जेको आहे उहो हिन दफ़ा कटौती न आहे कई? अल्हम्दुलिल्लाह असां 10 तारीख़ खां वठी जेका आहे सो मुकमल इंतज़ामिया सां सहकार कंदे ऐं जेका आहे सो कैंप हलायोसीं। अॼु तक़रीबन 9-10 ॾींहं आहे जेका मुस्तक़िल हलाईंदा रहियासीं ऐं मुकमल अदायगी कईसीं। उन में असां जेका 2-2 असां वटि जेका माण्हू लेबर वारा कमु कंदा उनजे बि ख़र्चा असां पंहिंजे खीसनि मां भरिया आहिनि। त जेका हीअं ॾुखियो टाइम आहे माण्हुनि सां गॾु बीठासीं, पर उन खां बावजूदि जेका आहे सो अॼु लोकेशनूं आउट करे जेका आहे सो माण्हुनि जे लाइ बि परेशानी पैदा कई वई ऐं असांजे लाइ परेशानी पैदा कई वई आहे, जंहिंजो रिज़ल्ट अभी ॾिसी रहिया आहियो त माना जेका आहे सो सभु दोस्त हिते गॾु आहिनि। 4 दोस्तनि खे असां जेका बि आहिनि उन सभिनी जी डिवाइसूं ब्लॉक करे जेका आहे सो इशू जेका ही पैदा कयो वियो आहे। उन 4 रीज़न आहे। हाणे हिते कंपनी वधीक ॿुधाए सघे थो, असीं हाणे हमारे साम्हूं आहियूं। पहिरीं बि असां इंतज़ामिया खे ॿुधाए चुकियासीं त बाबा हीअ जेकी असीं पहिरीं पूरी पेमेंट लेडीज़ खे ॾियूं पिया 12,000 हिन जी असांखे एंड ते सज़ा मिलंदी। हाणे जीअं त कमु एंड ते पुॼी वियो आहे त हुनजी ही सज़ा असांखे मिले पई। हिन जी इतलाह असां पहिरीं बि इंतज़ामिया खे ॾिनी हुई, पहिरें ॾींहुं असां ॿुधाए छॾियो। जी अव्हां हिननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल 10 ॾींहंनि जे दौरान हिननि 10,000 खां वधीक जेके कार्ड आहिनि हुननि खे जेको आहे हू पैसा वज़ीफ़ा ॾेई चुका आहिनि। पर हींअर जेको आहे हू फ्रेंचाइज़ जे तरफ़ां 12,000 भत्तो घुरियो पियो वञे। न ॾियण जी सूरत में हिननि जी जेकी डिवाइस आहे हुननि जी लोकेशनूं आउट कयूं वियूं आहिनि। हिननि जो चवणु आहे त असां जॾहिं इंतज़ामिया सां राब्तो कयो आहे, असां AC सां मिलण जी कोशिशि कई पर असां सां AC न मिलियो आहे। ऐं सेंटर में भी जो है इंतज़ामिया जो को भी जो जिम्मेदार इंतज़ामिया जो को भी जिम्मेदार ऑफिसर उते मौजूद ना है। इन जो मुतालबो है तो इन जो डिवाइसूं आहिनि उन्हनि खे फ़ाल कयो वञे जी त हिते सेंटर में मौजूद जेके हज़ारे मुतासिर आहिनि उन्हनि खे जेको आहे वज़ीफ़ो मिली सके। जी।